Subscribe to our channel Sindh TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बत मीरास असांजी हाणे तव्हांखे सब्र छॾे इन सोभार जे ख़िलाफ़ सख़्त क़दम खणणो पवंदो। जे सोभार जो बंदोबस्त न थियो त इहो असांजे लाइ वधीक ख़तरनाक थी सघे थो। अरे साईं मालिक ज़ालिमनि खे गड़क करे हेड़े गबड़ू जवान खे मारण मां उन्हनि खे छा त अचे हा। साईं माण्हू वॾा ज़ालिम आहिनि। तोखे उन तरफ़ वञण जी का बि ज़रूरत न आहे। तूं तमामु जल्द पंहिंजे पीउ खे हिन वण में ॿधल ॾिसंदी। ख़ैरनि सां सावल त हींअर बची वियो, पर जेसिताईं सोभारो जहिड़ो आहे न, सावल खे छॾींदी कोन। तूं सभिनी जे साम्हूं ॻाल्हि खे वाज़ह नथो करी। मां बि तव्हां ॿिन्ही खे छॾण वारो न आहियां। ॿेली असां ॾोहारी त आहियूं, पर असां लालच में अची वियासीं। मालिक बख़्श करेव, बाक़ी फाथा वाह जो हो। जे हाणे बि न सिखियो नी त क़बर में बि कोन सिखंदो। त सोभारो बचल वटि वञी उन्हनि जे पेरनि ते हथ रखी उन खां माफ़ी घुरी ईंदई। वाकई करम खान एॾो ई ज़ालिम आहे, इन मां का बि चङाई जी उमेद नथी रखी सघिजे। सावल मथां हमिलो ईअं सम्झो त तव्हांजे मथां हमिलो आहे। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।